नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त गिस्टा सिंध जे सॾ ते सेक्रेटरी उस्तादनि जे मुतालबन जी मञता लाइ ज़िले जे उस्तादनि पारां गिस्टा ज़िले जे सदर नसरुल्ला मेमण, कासिम मलिक, न्याज़ हुसैन मशूरी, इब्राहिम जोखियो, मक़बूल खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मदरसा हाई स्कूल नौशरो फिरोज़ खां हिकु रैली कढी प्रेस क्लब ते धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणी चयो त सिंध जे उस्तादनि सां मातली माव वारो सलूक कयो पियो वञे। तालीम खाते सिंध जे हज़ारे सेक्रेटरी उस्तादनि जा हेड मास्टर तौरु प्रोमोशन, HSTs उस्ताद जो 20हों ग्रेड ऐं GSTs जो 17हों ग्रेड, ग्रुप इंश्योरेंस खां अलावा सिंध जे उस्तादनि खे मिलियल टाइम स्किलनि खे ख़तम करण ऐं बायोमेट्रिक जहिड़ा मुंझाईंदड़ मसइला अञा ताईं इल्तवा जो शिकार आहे, जंहिं लाइ हुकूमत सिंध ऐं तालीम खाते लताड़ कंदा रहिया आहिनि। हिननि मसइलनि खां अलावा NTS उस्तादनि ऐं सिंध यूनिवर्सिटी जे उस्तादनि जी सन कोटा, फोती कोटा जहिड़ा अहम इशूज़ आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।